बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अय्यामन मअदूदात फमन कान मिनकुम मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र वअला الذين يطيقونه فدية طعام مسكين فمن تطوع خيرا فهو خير له وأن تصوموا خير لكم إن كنتم تعلمون شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداع إذا دعاني فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون صدق الله العظيم। ए ईमान वारो, फ़र्ज़ कया विया आहिनि तव्हां ते रोज़ा जीअं जो फ़र्ज़ कया विया हा उन्हनि माण्हुनि ते जेके तव्हां खां पहिरियों हुया। मन मन मुतक़ी परहेज़गार बणिजो। तव्हां ॾींहं आहिनि ॻणियल। पोइ जेको माण्हू आहे तव्हां खां बीमार या सफ़र ते, उहो शुमार ॻणाटो आहे ॿियनि ॾींहंनि खां। ऐं जिन माण्हुनि ते जो ताक़त रखनि था इन जी एवज़ आहे खाधो मिसकीन जो। पर जेको रखंदो त पोइ भलो आहे या ततवो कंदो भलाईअ सां, पोइ इहो भलो आहे इन जे लाइ। ऐं रोज़ो रखणु तव्हांजो भलो आहे तव्हांजे लाइ जेकॾहिं तव्हां ॼाणो था। रमज़ानुल मुबारक जो महीनो उहो आहे जो नाज़िल कयो वियो आहे। इन में क़ुरान हिदायत आहे माण्हुनि जे लाइ ऐं चिटा दलील आहिनि हिदायत जा ऐं फ़र्क़ु कंदड़ जा। पोइ जेको माण्हू हाज़िर हुजे तव्हां मां रमज़ान जे महीने में पोइ रोज़ा रखे, ऐं जेको आहे मरीज़ या सफ़र ते, पोइ ॻाणाटो शुमार आहे ॿियनि ॾींहंनि खां। इरादो फ़रमाए तो अल्लाह ताला तव्हां सां आसानी जो ऐं नथो इरादो फ़रमाए ॾुखियाई जो, ताकी पूरो कयो तव्हां शुमार खे ॻाणाटे खे। ऐं हिन लाइ त वॾाई बयानु कयो तव्हां अल्लाह ताला जी, उन ते जो हिदायत कई तव्हांखे ऐं मन न मन शुकुर कयो तव्हां। ऐं जॾहिं सवाल कनि था तोखां मुंहिंजा बाना मुंहिंजे बारे में, पोइ बेशक मां क़रीब आहियां, वेझो आहियां। जी चवां थो सॾींदड़ जे सॾ खे जॾहिं सॾे थो मूंखे। पोइ ईमान आणनि जी जी चवनि मूंखे ऐं ईमान आणनि मूं ते, मन न मन इहे हिदायत जो दग हासिल कनि, हिदायत जे रस्ते ते हलनि। सूरतुल बक़रा जो 23 रुकू आयत नंबर 182 खां आयत नंबर 186 ताईं अधु रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात में कुझु मसाइल आहिनि ऐं इन जे कुझु तफ़सीर में मसइला आहिनि, तंहिंजे करे अधु रुकू तिलावत कयोसीं। ऐं उन्हनि मसाइल खे मारिफुल क़ुरान मौलाना मुफ्ती मोहम्मद शफ़ी रहमतुल्लाह अलैह जे तफ़सीर में बयानु करदा तफ़सीर पेश ख़िदमत आहे। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ आहिनि। रोज़े जे लफ़्ज़ जी माना आहे रुकजण। शरीयत में चइबो आहे खाइण खां पीअण खां
रोज़े जो दौरान पंहिंजे घरवारी सां मुबाशरत करण खां रुकजण खे रोज़ो चइबो आहे। सुबुह खां सिज लहण ताईं मुसलसल इन्हनि टिनी शयुनि खां रुकजण जो नालो रोज़ो आहे। ऐं रोज़ो उन्हनि इबादतुनि मां आहे जिन खे इस्लाम जा उमूद ऐं शाइर, इस्लाम जो थंभो ऐं इस्लाम जूं निशानियूं क़रार ॾिनो वियो आहे। रोज़ो अहिड़ी मुक़दस इबादत आहे जो रोज़े जी फ़र्ज़ियत या रोज़े जो हुकुम अॻियनि उम्मतुनि खे बि हुयो। असां खां पहिरियों जेके माण्हू गुज़री चुका आहिनि उन्हनि खे बि रोज़े जो हुकुम हुयो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे हज़रत ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमामु शरीयतुनि ऐं उम्मतुनि खे रोज़े जो हुकुम शामिल हुयो। जहिड़ी तरह नमाज जी इबादत खां का बि शरीयत ऐं का बि उम्मत ख़ाली न आहे, अहिड़ी तरह रोज़ो बि हर शरीयत में फ़र्ज़ु हुयो। अॻियनि उम्मतुनि में सभई उम्मतूं अची थी वञनि। रोज़े जो मक़सदु आहे तक़वा जो पैदा थियणु, तक़वा जो हासिलु थियणु, ख़्वाहिशात खे काबू में रखण जो हिकु अल्लाह जे तरफ़ां मलको ऐं ताक़त पैदा थींदी आहे। तक़वा पैदा थींदी आहे जंहिंजे ज़रिए सां माण्हू गुनाहनि खां बचंदो आहे। बाक़ी रोज़े जे दौरान कुझु रिआयतूं अल्लाह ताला फरमायूं आहिनि त जेको माण्हू बीमार आहे, मरीज़ आहे, जंहिंखे रोज़े रखण सां नाक़ाबिले बर्दाश्त तकलीफ़ थिए थी या मर्ज़ उनजो वधी थो वञे, पोइ अल्लाह ताला फरमायो त पोइ इहो ॿियनि ॾींहंनि में रोज़ो क़ज़ा कंदो, छो त अल्लाह साईं तव्हां सां आसानी जो इरादो कयो आहे, ॾुखियाई जो इरादो न कयो आहे। या को माण्हू रमज़ानुल मुबारक जे महीने में, रोज़नि जे महीने में सफ़र ते आहे, दौरान सफ़र उनखे शरीयत मुताहरा इजाज़त ॾिनी आहे त ॾुखियाई जे करे भली इहो रोज़ा न रखे पर उनखे पोइ क़ज़ा करणा पवंदा। ऐं सफ़र जेको शरई सफ़र आहे, सफ़र जी जेका मुसाफ़त आहे उहो सफ़र, बाक़ी 2 मील 4 मील शहर खां थोरो ॿाहिरि वञणु, इन सां इहा इजाज़त न आहे। न थोरो माण्हू 5-8 मील वञे ऐं चए त बसि हाणे मुंहिंजो सफ़र आहे, ट्रेवलिंग आहे, मां रोज़ो छो रखां, इहो न। शरई जेका मुसाफ़त आहे सफ़र जी, उन जेतिरो उनजो सफ़र हुजे त उनखे रमज़ान जे रोज़नि जे दौरान भली रोज़ा न रखे पोइ उनखे क़ज़ा करणी पवंदी। फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, पोइ ॿियनि ॾींहंनि में पोइ उन्हनि खे क़ज़ा मुतफ़रिक़ करे जुदा जुदा करे रखे या गॾाए करे रखे। मिसाल तौर ते रमज़ान में 10 रोज़ा न रखी सघियो, हाणे शवाल में 10 रोज़ा लाॻीतो रखे, या 2 रोज़ा रखी वरी हफ़्तो न रखे, वरी 2 रोज़ा रखी वरी हफ़्तो न रखे, या कुझु रोज़ा शवाल में रखे, कुझु ज़ुल्क़ाद में रखे, कुझु ज़ुलहज में हुजे। शरीयत उनखे इजाज़त ॾिनी आहे, कोई पाबंद कोन कयो आहे त मुसलसल इहे क़ज़ा हिकिड़े ई महीने में लगातार करे, बल्कि मुख़्तलिफ़ महीननि में उहो करे सघे थो। ईंदड़ रमज़ान ताईं, जेसि ताईं ॿियो रमज़ान शुरू थिए तेसि ताईं इहो क़ज़ा करे सघे थो। इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, ॿियनि ॾींहंनि में। इन आयत में अल्लाह सिवा अलल्लज़ीन युतीक़ूनहु फ़िद्यतुन, त जेके माण्हू रोज़ो नथा रखी सघनि पोइ फ़िदियो ॾींदा। इब्तिदा इस्लाम में ईअं हुयो त जॾहिं रमज़ान जो अल्लाह ताला खे मुसलमाननि खे आदी बणाइणो हुयो, रमज़ान जे मसइले में, रोज़नि जे मसइले में 3 तरहनि जूं तब्दीलियूं थियूं आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीना तय्यबा तशरीफ़ फरमा थिया त हर महीने में 3 ॾींहं रोज़ा ऐं हिकिड़ो रोज़ो यौम आशूरा जो रखंदा हुआ। पोइ रमज़ान जी फ़र्ज़ियत नाज़िल थी वई त पोइ इहो हुकुम थियो त हर माण्हू खे रोज़े रखण जो इख़्तियार आहे या फ़िदियो ॾे। इब्तिदा इस्लाम में इहो हो त रोज़ो रखे या फ़िदियो ॾे, भली ताक़त हुजेसि भली रखी सघे पियो, पर इब्तिदा में इहो हो त हाणे इन खे 2 ऑप्शन आहिनि, या रोज़ो रखे या फ़िदियो ॾे। पोइ वरी अल्लाह ताला इहो फरमाए त बहितर इहो आहे त रोज़ो रखे। पोइ इहा आयत थी वई मनसूख़ त हाणे इहो इख़्तियार न आहे, हाणे इहो ऑप्शन न आहे त रोज़ो रखे या फ़िदियो ॾे। हाणे फ़िदियो उहे माण्हू ॾींदा जेके कमज़ोर, पोढ़ा
या अहिड़ा मरीज़ हुजनि जिन जे मर्ज़ सां, जिन जो रोज़ो रखण सां मर्ज़ वधे थो ऐं दाइमी मर्ज़ आहे, उन्हनि खे उन बीमारी खां शिफ़ायाबी जी काई सूरत हाल कोन्हे, त पोइ हाणे इहे माण्हू रोज़े जो फ़िदियो ॾेई सघनि था। हाणे ऑप्शन न आहे त तव्हां रोज़ो रखो या फ़िदियो ॾियो, पर अहिड़ा लाचार माण्हू उहे रोज़े जो फ़िदियो ॾींदा। टी तब्दीली रोज़े में इहा अथई, शुरू में इफ़्तार खां पोइ खाइण पीअण ऐं पंहिंजी ख़्वाहिश पूरे करण जी इजाज़त सिर्फ़ु उन वक़्त ताईं हूंदी जेसि ताईं माण्हू सुम्हे नथो, पर जॾहिं सुम्ही थो पवे त पोइ वरी उनखे ॿीहर उन जो रोज़ो शुरू थी वेंदो। मिसाल तौर ते सुबुह जो रोज़ो रखियईं, मग़रिब ते इफ़्तार कयईं, हाणे मग़रिब खां पोइ इफ़्तार करण खां बाद में जेसि ताईं माण्हू सुजाॻ हूंदो हो इब्तिदा में, त पोइ खाई बि सघे पियो, पी बि सघे पियो, पंहिंजे घरवारी सां हमबिस्तरी वग़ैरह बि करे सघे पियो। पर जेकर इहो माण्हू सुम्ही पियो ऐं निंड अची वियसि त हाणे इन जो वरी ॿीहर ई रोज़ो उतां निंड खां ई शुरू थी वियो, सहरी न हुई यानी भली मग़रिब खां पोइ इफ़्तार करे इशा जे टाइम ते सुम्ही पियो, हाणे इन जो ईंदड़ ॾींहं वारो रोज़ो इन इशा वारे टाइम खां, निंड वारे टाइम खां ई शुरू थी वियो। पोइ अलाह ताला इन हुकुम खे बि मनसूख़ फरमाए। अलाह ताला पोइ इन में ईअं थियो त सुभाणे असां जेको मसइलो पढ़ंदासीं, अॻु में बि ॿुधाए छॾियां, हिकिड़ो साहबी सॻोरो हुयो, उहो मज़दूरी कंदो हो ॾींहं जो, मग़रिब ते थकियल टुटियल पहुतो, हुनजे घर में इंतज़ाम न हुयो इफ़्तारी जो, हुनजे घरवारी हुनखे चयो त मां जेको आहे तुंहिंजे लाइ इंतज़ाम करे अचां थी। थकल टुटियल मज़दूर माण्हू, पोइ जॾहिं घरवारी इंतज़ाम करणु वई त इन दौरान उन साहबी सॻोरे खे निंड अची वई, ऐं निंड जो अची वई त हुनजो रोज़ो वरी ॿिए ॾींहं जो शुरू थी वियो। हाणे निंड खां उथी हाणे उहो रोज़ो कीअं भञे, पोइ ॿिए ॾींहं ते वरी ज़ुअफ़ जे करे, कमज़ोरी जे करे उनखे बेहोशी जा दौरा पवणु शुरू थी विया। या जेको आहे साहबा खे इन टाइम में पंहिंजे घरवारियुनि सां हमबिस्तरी जो मौक़ो न मिली सघंदो, या कॾहिं कॾहिं अहिड़े क़िस्म जी ख़यानत थी वेंदी, पोइ अलाह ताला फ़रमाए त हाणे अलाह ताला तव्हां ते आसानी कई, रोज़े में इहे टे तब्दीलियूं थियूं। बाक़ी रोज़े जो फ़िदियो छा आहे? रोज़े जो फ़िदियो आहे निस्फ़ सा, अधु टोयो कणिक या उन जी क़ीमत उन जा तक़रीबन पौणा 2 सेर थियनि था। किलो ऐं सेर में थोरो फ़र्क़ु आहे। पौणा 2 सेर माना 2 किलो, या जेको आहे किशमिश खारकूं वग़ैरह हूंदियूं त वरी 4 किलो, या उन जी क़ीमत कंहिं ग़रीब मिसकिन खे मालकाना तौर ते ॾियणा पवंदा फ़िदिये में। बाक़ी का मस्जिद जे इमाम खे, का मस्जिद जे मुअज़्ज़िन खे फ़िदिये वारा पैसा या फ़िदिये वारी शइ पघार में ॾियणी आहे, जाइज़ कोन्हे का। हाणे ॾियणो अथसि फ़िदियो मुअज़्ज़िन साहिब खे ॾेई छॾे त बाबा हाणे तोखे पघार में आहे, फ़िदियो अदा न थींदो। फ़िदियो उनखे मालिकाना हुकूक जी सूरत में ॾियणो आहे, पघार ऐं इन में ॾियणो न आहे। बाक़ी हिकिड़ो मसइलो आहे त रोज़े जे फ़िदियो ॿिनि माण्हुनि में तक़सीम करणु, या चंद माण्हुनि खे फ़िदियो ॾियणु, या हिकु ई माण्हू खे हिकिड़ी तारीख़ में ॾियणु, ॾेई बि सघिजे थो, पर अफ़ज़ल जेको आहे इहो ई आहे त हिकिड़े रोज़े जो फ़िदियो हिकु ई तारीख़ में हिकिड़े माण्हू खे न ॾिजे, गुंजाइश हुजे त मुख़्तलिफ़ ग़रीबनि मिसकिननि खे ॾिजे, पर ॾेई सघिजे थो, इजाज़त आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू खे फ़िदिया अदा करण जी ताक़त न आहे त पोइ उहो सिर्फ़ु इस्तिग़फ़ार करे ऐं दिलि में इहा नियत करे त जॾहिं मूंखां ताक़त थींदी त मां फ़िदियो अदा कंदुमि, त इहा शरीयत जे तरफ़ां इजाज़त आहे। आख़िरी आयतुनि जो मुख़्तसर तफ़सीर करें, कुछ मसला, 1-2 मसला बयान करे इजाज़त था वठूं। अल्लाह ताला फरमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। तो रमज़ानुल मुबारक जो अहिड़ो महीनो आहे जंहिंमें क़ुरान शरीफ़ खे अल्लाह ताला नाज़िल फरमायो। इन्ही महीने में अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जा सहीफ़ा रमज़ान जी पहिरीं तारीख़ में नाज़िल फरमाया, तौरात 6 रमज़ानुल मुबारक में, इंजील 13 रमज़ानुल मुबारक में, कुरान मजीद 24 रमज़ानुल मुबारक में, समाए दुनिया ते अल्लाह ताला रखरायो खणाए करे ऐं आसमान दुनिया ते रखरायो। बाज़ में ईअं त अचे त ज़बूर 12 रमज़ान ते, इंजील 18 रमज़ान ते नाज़िल थियो। बहरहाल इन तारीख़ में अल्लाह ताला रमज़ानुल मुबारक में कुरान शरीफ़ के पूरो लोहे महफूज़ मां खणाए समाए दुनिया ते रखरायो
ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पोइ आहिस्ता आहिस्ता 23 सालनि में नाज़िल थियो। अल्लाह ताला फरमाए जेको रमज़ान जे महीने में मौजूदु हुजे उहो रोज़ा रखे। हाणे इन मां इहो आहे त रोज़ा माण्हू उन ते फ़र्ज़ु आहिनि जेको आकिल हुजे, बालिग हुजे, मुक़ीम हुजे ऐं उहा औरत जेका हैज़ खां निफ़ास खां पाक हुजे उन माण्हू ते रोज़ा फ़र्ज़ु आहिनि। बाक़ी रोज़ा रमज़ान जो या त चंड ॾिसी करे रखबा या का मोतबर शहादत सां, चंड पाण न ॾिसी सघियो आहे पर मोतबर शहादत सां चंड जी इतला आहे त पोइ रोज़ा रखबा, या इहे ॿई सूरतूं न आहिनि त पोइ शाबान जा 30 ॾींहं पूरा कबा। पोइ रमज़ान जो चंड नज़र अचे या न अचे कंहिंखे, शाबान जा 30 ॾींहं पूरा करे पोइ रोज़ा रखणु शुरू कबा। इस्लामी महीने में 31 न थींदो आहे, इस्लामी में 29 या 30 थींदो आहे। 30 शाबान जा पूरा करे, शाबान जी 29 तारीख़ जेकर चंड नज़र नथो अचे, का शहादत बि नथी मिले त अॻे ॾींहं जो यौम शक चइबो, तंहिंजे करे उन में इहतिमाल आहे मतला साफ़ न हुजण जे करे अहिड़ी का शादी बि न मिली आहे त पोइ हाणे 30 ॾींहं मुकमल करे पोइ रोज़ा रखबा। बाक़ी हिकिड़ो अहम मसइलो आहे, जिन मुल्कनि में राति केतिरनि ई महीननि ताईं हलंदी आहे, हिकिड़ा दुनिया जहिड़ा मुल्क आहिनि जिते केतिरा ई महीना राति हूंदी आहे। रमज़ान उते कीअं थिए ज़ाहिर ई न थींदो आहे, राति ई राति, राति ई राति, राति ई राति, केतिरा ई महीना, ऐं उनजो तक़ाज़ा आहे त उन्हनि ते रोज़ा फ़र्ज़ ई न हुजनि। फ़ुक़ाए हनफ़िया मां ऐं इन ते फ़तवा ॾिनो आहे त उन्हनि माण्हुनि ते पंहिंजे ॾींहुं राति जे एतबार सां निमाज़ जो हुकुम आयत थींदो। माना निमाज़ जीअं 24 कलाकनि जो ॾींहुं राति थींदो आहे, 24 कलाकनि जो हिसाब करे पोइ उहे निमाज़ूं पढ़ंदा। बसण जंहिं मुल्क में मग़रिब खां पोइ फ़ौरन सुबुह सादिक थी वेंदी आहे, वरी दुनिया में अहिड़ा मुल्क आहिनि जेको आहे मग़रिब अथई वरी फ़ौरन सुबुह सादिक थी वई। हाणे इहे इशा जी निमाज़ कीअं पढ़ंदा, इहे फजर जी इहे इन्हनि जा अहकाम छा आहिनि। उते निमाज़ इशा फ़र्ज़ ई न आहे, शामी में इन अंदाज़ सां लिखियलु आहे। उनजी तक़ाज़ा आहे त जिते 6 महीननि जो ॾींहुं थिए ऐं जिते 6 महीननि में सिर्फ़ु 5 निमाज़ूं थींदियूं, रमज़ान उते ईंदो ई न, इन जे लाइ रोज़ा बि फ़र्ज़ न थींदा। हज़रत हकीमुल उम्मत मौलाना थानवी रहमतुल्लाह अलैह इमदादुल फ़तवा में रोज़े जे मुतलिक़ इन्ही कौल खे इख़्तियार फ़रमायो आहे। आख़िरी आयत आहे वइदा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब। इन आयत जे बारे में शान नुज़ूल इहो आहे त हिकिड़ो ॿाराड़ी जो माण्हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत आलिया में अची अर्ज़ु कई, साईं असांजो अल्लाह वेझो आहे त पोइ असां अलाह साईं खे आस्ते सॾियूं, आहिस्ता दुआ घुरूं। जेकर असांजो अलाह परे आहे त पोइ असां बुलंद आवाज़ सां सॾु करे उन खां दुआऊं घुरूं। पोइ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाईदा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब, जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजे बारे में सुवाल कनि त पोइ जवाबु ॾियनि त मां वेझो आहियां। माना रड़ियुनि करण जी ज़रूरत न आहे, वॾा आवाज़ करण जी ज़रूरत न आहे। अल्लाह ताला आहिस्ता ऐं दिलि जे इन ॻाल्हियुनि खे बि ॿुधे थो, दिलि जे अंदरूनी परदनि में बि जेके माण्हू जा राज़ आहिनि अल्लाह उन्हनि खे बि ॿुधे थो। ऐं हिते रोज़े जे मसाइल में अल्लाह ताला दुआ जो मसइलो आंदो, छो त हदीस पाक में अल-साइम इंद फित्रिही दावतुन मुस्तजाबतुन, रोज़े इफ़्तार करण वक़्तु अल्लाह ताला रोज़े दुआर जी दुआ क़बूल फ़रमाईंदो आहे। अल्लाह ताला असांखे दीन इस्लाम खे, क़ुरान खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभाणे इन्ही रुकू जूं चंद आयतूं छॾियूं आहिनि जिन में आहे त रमज़ानुल मुबारक जी राति में पंहिंजे घर वारनि सां उन्हनि जा हक़ अदा करणु, उन जे मुतलिक़ छा शरई हुकुम आहे, ऐं एतिकाफ़ जो छा शरई हुकुम आहे, ऐं जेका सहरी कंदा आहियूं त सहरी केॾी महिल बंदि कजे, उन जे मुतलिक़ कुझु मसइला आहिनि। ऐं हलाल ऐं हराम, हलाल जे कमाई जूं केतिरियूं बरक़ात आहिनि, हराम जे कमाई जा केतिरा नुक़सान आहिनि। इहे आयतूं थोरियूं आहिनि पर तफ़सीर थोरो इन्हनि जो वक़्तु तलब हुयो, इन जे करे इंशा अल्लाह ताला सुभाणे इन्हनि आयतुनि खे तफ़सीर जे रोशनी में इंशा अल्लाह ताला तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। रब्बना ज़लमना अनफुसना व लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।